बढ़ाओ। इन महफिल में जन गोठन शहरन जा माण्हू आहिनि, सभिनी जे वस्तियुनि वाहणनि गोठन शहरन ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल। हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि ते पंहिंजूं रहमतूं जो नुज़ूल फरमा। या अल्लाह जेकी बीमार अस्पतालुनि में मौला उन्हनि खे सिहत कामिला ॾियो। या अल्लाह जंहिंजा अज़ीज़ क़रीब फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणाओ। करीम रब सुभाणे जॾहिं असीं मरी कब्र जे मिटीअ पासे ख़ाक जे अंदरि दाख़िल थींदासीं, जिते न असांजो अबो हूंदो, न अमल हूंदी, न मिट यार हूंदा, उन तन्हाई में कब्र जी कारी कोठड़ी में तूं असांजी मदद फरमाइजा। असांजे कब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाइजा। या अल्लाह असांजे कब्र खे जहन्नम